अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तवसुल सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण पंजे दर्जे जे जेको लेसन्स आहिनि उन जो पार्ट 2 पढ़ंदासीं। जेको पहिरियों सबक़ु आहे उहो मोहन जो दड़ो आहे, उन जे बारे में पढ़ंदासीं। पर हिकु अहम ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त जेको पंहिंजो नेक्स्ट क्लास हूंदो उहो प्योरली जेका बि एक्सरसाइज़ ग्रामर आहे किताब में उहा ऐं जेके शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि उन्हनि जी मौज़ूआती फ़नीहियत उन जो राइटर वग़ैरह ॿुधायो वेंदो। ठीकु आहे, त हिन इंशाअल्लाह ताला क्लास में पंहिंजा सभई सबक़ कंप्लीट कंदासीं ऐं ॿिए क्लास में वरी ग्रामर ऐं नज़म जेके बि हूंदा उन जे हवाले सां क्लास वठंदासीं। अचूं था सवालनि जे तरफ़। पहिरियों सुवालु आहे त मोहन जो दड़ो जी तहज़ीब केतिरी पुराणी आहे? अटकल 5000 साल, अटकल 3000 साल खां मथे, अटकल 2500 साल खां मथे या अटकल 4500 साल खां मथे। हुनजो सही जवाबु आहे अटकल 5500 साल खां मथे। मोहन जो दड़ो जी तहज़ीब 5500 साल पुराणी आहे। ठीकु। मोहन जो दड़ो कहिड़े ज़िले में आहे? लाड़काणे ज़िले में, ठट्टे ज़िले में, मटियारी ज़िले में या खैरपुर ज़िले में? लाड़काणे ज़िले में। ठीकु। मोहन जे दड़े जी खोटाई कहिड़े अंग्रेज़ क़दीम आसारनि जे माहिर जी निगरानीअ में थी? सर बार्टल, अर्नेस्ट ट्रम्प, सर जॉन मार्शल या सर हॉक मार्शल? ठीकु आहे, उनजो सही जवाबु आहे सर जॉन मार्शल। उन खां पोइ आहे त मोहन जे दड़े जी खोटाई कहिड़े साल में कराई वई? 1920 में, 1922 में, 1921 में या 1947 में? उनजो सही जवाबु आहे 1922 में मोहन जे दड़े जी पहिरियों दफ़ो खोटाई कई वई। ठीकु आहे। हिकु ॿी एडिशनल इंफॉर्मेशन ॿुधाईंदी आहियां त मोहन जे दड़े जा मतिलबु मुख़्तलिफ़ पार्ट्स आहिनि, उनजी तक़रीबन 4 खां 5 दफ़ा खोटाई थी आहे, जंहिंमें हिकु मुस्लिम जी बि निगरानी में थी हुई। त पोइ 4 खां 5 हिसनि में मोहन जो दड़ो विरायल आहे। जंहिं हिसे जी जंहिं खोटाई कई उन नाले सां उहो मनसूब कयो वियो आहे। ठीकु आहे। मोहन जे दड़े मां कहिड़े जानवर जी मूर्ति हथ न आई? संबारा जी, हाथी जी, घोड़नि जी या ढगे जी? मोहन जे दड़े मां घोड़े जी मूर्त या मूर्ति हथ न आई। उमर बादशाह किथां जो हाकिम हुयो? उमरकोट सिंध जो, बलोचिस्तान जो, थर रेगिस्तान जो या मिठी जो? उमरकोट जो। उमर बादशाह उमरकोट जो बादशाह हुयो। ठीकु आहे। मारवी जे वाल्द ऐं वालदा जो नालो चओ। हाणे मां हिनखे 2 सवालनि में करे पई सघां त मारवीअ जे वाल्द जो नालो चओ, मारवीअ जे वालदा जो नालो चओ। पर हाणे हिकिड़ो अगरि सुवालु शॉर्ट थी सघे थो ऐं समटाइम वरी कुझु शयूं मिसिंग थी वेंदियूं ज़हन मां, त जेकॾहिं हिकिड़े हंधि 2 शयूं मिली वञनि थियूं जेके इलाही इंपॉर्टेंट बि आहिनि, इट कुड बी पॉसिबल की इहे ॿई अचनि मारूज़ी में, त वाल्द जो या वालदा जो, त तव्हां यादि करे छॾियो त वाल्द जो नालो पालणी ऐं वालदा जो नालो माडूई हुयो। ठीकु आहे। मारवीअ जो संग कंहिंसां थियल हो? पालनी सां, संदसि मारोट खेत सां, संदसि सोट खेत सां या या उमिरि सां? ठीकु आहे। मारवीअ जो संग या मंगणो कंहिंसां थियल हो? उनजो सही जवाबु आहे संदसि सोट खेत सां। न त तव्हां खेत ॾिसी ऐं सम्झो त थी सघे थो रिश्तो चेंज हुजे, संदसि मारोट खेत सां, संदसि मासात खेत सां। ठीकु आहे। पर जेको खेत हुयो उहो संदसि सोट हुयो, संदसि सोट खेत सां। साईअ जे जीवड़नि जा नाला ॿुधायो? ABC, BCD, DCE या ECD? उनजो सही जवाबु आहे ABC, हेपेटाइटिस A, हेपेटाइटिस B, हेपेटाइटिस C। तव्हां सभई उन खां बख़ूबी वाक़िफ़ु हूंदा। बाबा फ़रीद शक्कर जो जनमु कॾहिं ऐं किथे थियो? 1179 धारे मुल्तान वेझो कोठीवाल में। मां 1179 बि ॾियणु पई चाहियां, मुल्तान बि ॾियणु पई चाहियां, कोठीवाल बि ॾियणु पई चाहियां। इन लाइ मां चयो त 3 सवाल करण खां बहितर आहे त हिनखे हिकिड़े ई एज़ इट एज़ हुन में जवाब में रखिजे। बाबा फ़रीद शक्करगंज 11 सालनि जी ॼमार में कंहिं वटि क़ुर पाक हिफ़्ज़ कयो? कारी ग़ुलाम अली वटि, कारी सदाकत वटि, कारी अहमद वटि या कारी मोहम्मद वटि? कारी मोहम्मद वटि। बाबा शक्करगंज 11 सालनि जी ॼमार में क़ुर पाक हिफ़्ज़ कयो हो। बाबा फ़रीद कंहिंखे पंहिंजो मुर्शिद बणायो हो? बाबा बुले शाह खे, ख़्वाजा कुतुबुद्दीन बख़्तियार खे, ख़्वाजा मुहियुद्दीन खे या मस्त अली शाह खे? हुनजो सही जवाबु आहे ख़्वाजा कुतुबुद्दीन बख़्तियार खे। बाबा फ़रीद जो असुलु नालो छा हो? फ़रीदुद्दीन, फ़रीदुद्दीन मसूद, फ़रीदुद्दीन अली या फ़रीदुद्दीन मसूद अख्तर? हुनजो सही जवाबु आहे फ़रीदुद्दीन मसूद। ठीकु आहे। बाबा फ़रीद जी वफ़ात कॾहिं थी? बाबा फ़रीद जी वफ़ात कॾहिं थी? 5 मुहर्रमुल हराम। ठीकु आहे। 5 मुहर्रमुल हराम 668 हिजरी मुताबिक़ 1266 में बाबा फ़रीद जी वफ़ात थी हुई। उन खां पोइ आहे त बाबा फ़रीद जी आख़िरी आरामगाह किथे आहे? बाबा फ़रीद जी आख़िरी आरामगाह पंजाब सूबे जे शहर
पाकपतन में आहे। कंप्यूटर छा आहे, ही इलाही इम्पोर्टेंट लेसन आहे। इन लाइ जो हिन जा कुझु सुवाल आहे उहो सैम्पल पेपर में बि आया। कंप्यूटर छा आहे? कंप्यूटर हिकु ॿिए लफ़्ज़ कंप्यूट मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे ॻणप करणु, लेखो करणु। कंप्यूटर हिकु अहिड़ी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जंहिंसां कलाकनि जो कमु सेकंडनि में करे सघिजे थो। ठीकु आहे। कंप्यूटर कहिड़नि मुख्य उसूलनि वसीले कमु करे थो? कंप्यूटर ॿिनि मुख्य उसूलनि वसीले कमु करे थो, इनपुट ऐं आउटपुट। ठीकु आहे। कंप्यूटर जा मुख्य केतिरा क़िस्म आहिनि? कंप्यूटर जा मुख्य 3 क़िस्म आहिनि, माइक्रो कंप्यूटर, मिनी फ्रेम ऐं मेन फ्रेम। इहो शायदि जेको अॻु में 2 दर्जे जो चौथे दर्जे जो लेसन हुयो उन में बि आहे। अच्छा, हीउ जेको सुवालु आहे न हाणे जेको ईंदो उहो JST जे सैम्पल पेपर में आहे। PST या JST जे सैम्पल पेपर में मां ॾिठो हो त ईमेल लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि? कंप्यूटर या मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट। ठीकु आहे। उनजो जवाबु आहे कंप्यूटर लाइ ईमेल लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरियूं आहिनि? ईमेल लाइ कंप्यूटर या मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट। कंप्यूटर जे ॻुझे कोड खे छा चइबो आहे? कंप्यूटर जे ॻुझे कोड खे पासवर्ड चइबो आहे। स्काउटिंग जो बानी केरु आहे? पीटरसन, एडम गिलक्रिस्ट, सर जॉन मार्शल या लॉर्ड बैडन पावेल। स्काउटिंग जो जेको बानी आहे लॉर्ड बैडन पावेल आहे। स्काउटिंग जे नमूने छोकिरियुनि लाइ कहिड़ी तंज़ीम आहे? स्काउटिंग गर्ल्स गाइड, रज़ाकार तंज़ीम या हिलाल अहमर। गर्ल्स गाइड, स्काउटिंग गर्ल्स गाइड। ठीकु आहे। पाकिस्तान जो पहिरियों चीफ स्काउट केरु हो? सिकंदर मिर्ज़ा, लियाकत अली ख़ान, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना या अयूब खान। उनजो सही जवाबु आहे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना पाकिस्तान जो पहिरियों चीफ स्काउट हो। शाह लतीफ़ भिटाई जे मेले ते कहिड़ो स्काउट ग्रुप ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो आहे? शाह लतीफ़ स्काउट ग्रुप, सचल स्काउट ग्रुप, सिंध स्काउट ग्रुप, सकाफ़त स्काउट ग्रुप। उनजो सही जवाबु आहे शाह लतीफ़ स्काउट ग्रुप। मनसूब करे छॾियो शाह जे मेले खे शाह लतीफ़ स्काउट ग्रुप सां। इट विल बी ईज़ी टू रिमेंबर। ठीकु आहे। रज़ाकार जी माना छा आहे? उजूरे सां कमु करण वारो, बिना उजूरे जे कमु करण वारो, हिलाल अहमद जो मुलाज़िम या सरकारी मुलाज़िम। उनजो सही जवाबु आहे बिना उजूरे जे कमु करण वारो। ठीकु। धंधो या पेशो इंसानी ज़िंदगीअ में कहिड़ी अहमियत रखे थो? धंधो या पेशो वॾी अहमियत रखे थो, छो त इंसान जी ज़िंदगीअ जे गुज़ारण हासिलु करण जो वसीलो हूंदो आहे। ज़िंदगीअ जे गुज़रान हासिलु करण जो वसीलो हूंदो आहे। कुंभर पंहिंजा ठाहियल थांव कंहिं में पचाईंदो आहे? कुंभर पंहिंजा ठाहियल थांव भठीअ में पचाईंदो आहे, आवीअ में पचाईंदो आहे, कारखाने में पचाईंदो आहे या बाहि में पचाईंदो आहे? हुनजो सही जवाबु आहे आवी। कुंभर पंहिंजा ठाहियल थांव आवीअ में पचाईंदो आहे। अच्छा, इहा सोन मां ज़ेवर, हार, सिंगार जूं शयूं केरु तयारु कंदो आहे? सुनारो। इट्स वेरी कॉमन। इन लाइ मां हिनखे ईअं ई रखियो आहे। आवी छा आहे? ठिकर जा थांव पचाइण लाइ कुंभर पारां ठहियल बाहि जे भठीअ खे आवी चइबो आहे। आॾाणो छा खे चइबो आहे? कपिड़नि उणण जो औज़ार याने चौकठ जंहिं ते धागा विढ़े कपिड़ो उणिजे उनखे आॾाणो चइबो आहे। सिंध ते अरबनि केतिरा हुकूमत कई? 3.5 सदियूं, 1 सदी, 3 सदियूं या 4 सदियूं। उनजो सही जवाबु आहे 3 सदियूं। ठीकु आहे। सिंध ते सूमरनि केतिरो अरसो हुकूमत कई? 3.5 सदियूं, 1 सदीअ खां बि वधीक, 3 सदियुनि खां बि वधीक या 4 सदियुनि खां बि वधीक। उनजो सही जवाबु आहे 3 सदियुनि खां बि वधीक। सूमरनि जे घराणे जा कहिड़ा मशहूरु हाकिम थी गुज़रिया आहिनि? भूंगर, हमूबाई, दोदो सूमरो, ताराबाई, उमर सुमरो ऐं हुमेर सुमरो। ताराबाई पहिरीं औरत हुकुमरान हुई। ठीकु आहे, जेका सूमरनि जे दौर सां जो तालुक़ु हो। दोदे सूमरे बाबति सिंध में कहिड़ी चवणी मशहूरु आहे? मुड़ुसु त को दोदो आहीं। ठीकु आहे। तमर सिंध में कहिड़े हंधि थिए थो? सिंधू दरिया जे छोड़ वटि। ठीकु आहे। सिंधू दरिया जे छोड़ वटि खारे छाणे सामुंडी किनारे ते तमर जो वण थींदा आहिनि। ठीकु आहे। सिंध सरकार कहिड़े साल में सामुंडी किनारे ते अटकल 7 लख नवां ॿूटा लॻाए आलमी रिकॉर्ड ठाहियो हो? 2012 में, 13 में, 15 में, 10 में। सही जवाबु आहे 2013 में। ठीकु आहे। त हीअ हुया जेके लेसन हुया उनजी एक्सरसाइज़, मारूजी सवालनि में सवाल जवाबु। हाणे जेको पंहिंजो नेक्स्ट क्लास हूंदो उहो ग्रामर ते ऐं नज़मी जेके बि नज़म आहिनि उन हवाले सां हूंदो। ऐं तेसीं ताईं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, बेल आइकन जे बटन खे ज़रूरु क्लिक कंदा त जीअं वक़्त सां असांजे नए आयल क्लासनि जे नोटिफिकेशन खां आगाह थी सघो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। स्टे ब्लेस्ड।